कब्रिस्तान जो मसलो 20 सालन खां हली रहियो। गुलाम शाह ऐं नांगे शाह कब्रिस्तान जो जेको मसलो हलंदड़ आहे उन लाइ मजबूरन असां अॼु रोड ते एहतजाज कयो आहे। 20 सालन खां 25 सालन खां इहो मसलो पियो हले। अॼु ताईं को बि अमलदार अची असांजी सरज़मीन न कई आहे। हुन जेको साम्हूं इहो कब्रिस्तान आहे गुलाम शाह ऐं नांगो शाह उनजो झंग कढी छॾियो त अॼु जेको उन झंग में खोपड़ी पई माण्हू जो हले न खोपड़ी माण्हू ई कढी आहे। मजबूरन असां अची अॼु रोड बंदि कयो आहे। असांजो कब्रिस्तान आहे घटि में घटि 20 क़ौमुनि जो कब्रिस्तान। हिन में पंजाबी अचिया, मैतला अचिया, जमाली अचिया, मल्हार अचिया, घई क़ौमूं आहिनि। लगारी अचिया, सैयद अचिया, छिदी अचिया। हिन में हज़ारनि माण्हुनि जो जेको हिन में दफ़न थियल मजबूरन असां अॼु अची इहे एहतजाज कयो आहे। अॼु असां राति असांखे ख़बर पई त असांजे कब्रिस्तान ते वल करे उन क़बरनि मंझां बेहरमती करे उन जा माण्हुनि जा सिछो जेके ने कढियूं वयूं आहिनि। गुलाम अमन समूह जेको सरकारी ज़मीन भॼे सरकारी ते वेठो उनजी पंहिंजी सर्वी ज़मीन बि कोन्हे। हिते जे माण्हुनि खे एतिरो परेशान कयो त असांजो कानून सुतल आहे। छो नथो अॻियां हुनजो कदम खणे? हो जेको असांजो गुलाम शाह जो ऐं नांगे शाह जो कब्रिस्तान जो गस उन मथे अची वेठो आहे। मजबूरन असां अॼु रोड ब्लॉक कयो। ही वाटर जो बंदर था असां हिन खेड़ियुनि मंझां जनाज़ो खणी वेंदा आहियूं। हे माण्हू बीठा आहिनि। जॾहिं बि असांजो माण्हू को मरंदो आहे असां सां पुलिस जी महिरबानी आहे। पुलिस जूं 4 खां 5 मोबाइलूं ईंदियूं आहिनि। असीं घर खणंदा आहियूं, माण्हू दफ़न कंदा आहियूं। पुलिस सिंध पुलिस जी असां शुक्रगुज़ार आहियूं। उहा वीचारी ॾुख सुख में असां सां गॾु आहे। बाक़ी जेके असांजा अमल ऑफिसर आहिनि न उहे सुता पिया आहिनि घर। अचनि असांजो मसइलो हल कनि। असांखे ज़िंदा रहण जो हाणे शौक़ु कोन्हे। असांजा जेके माण्हू जेके कब्रिस्तान में आहिनि उहे महसूसु न आहिनि। जंहिं माण्हू वीचारे जो माण्हू मरे थो उहो परेशान थियो वञे न दफ़न हिनखे किथे करिया? उनखे पचाए खाईंदो। कब्रिस्तान ही काफ़र मुस्लमान कोन्हे। खुदा रा असांजो मसइलो हल करे। असांजो जाइज़ मसइलो आहे। कई वीचारा बीमारियुनि सां बीठा आहिनि। कई वीचारा मुसाफ़िर जेके अची गॾु थिया आहिनि। असांखे शौक़ु न आहे पर असांजो हो ॾिसो साम्हूं खोपड़ी भाई ॾेखार दूं।